सुरई थी ओ मुंहिंजी शुरई थी ए मुंहिंजी ॻाल्हि खे मञ मुंहिंजी अम्मा ए अजाए तूं जिद बिद न कंदी कर। मासी फिक्र ऐं फिराक में फतकंदड़ दिल खे तूं वेतर डंभ न ॾे। ए धी ए तूं मुंहिंजी ॻाल्हि ते अमल त करे ॾिस न। ए पोइ तुंहिंजे जेका मन जी मांधाण आहे न ए हिकु मिंट में ई ख़तम। मासी अधु थियल अंदर खे तुंहिंजियूं इहे ॻाल्हियूं रुगो छेरे थियूं छॾियूं। ए मुंहिंजी छिरई थी मां तुंहिंजे नाले तां सदको वञा ए तूं मुंहिंजी ॻाल्हि ते यकीन त कर न ए उन ते तूं अमल त कर न ए पोइ तूं ॾिस त तुंहिंजो साह शुद्धीर थी वेंदो हलियो आओ। मासी तूं त मुंहिंजो साह सुकाइण वारी ॻाल्हि करे रही आहीं। ए न धी न तो शायदि मुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु ई न धरियो आहे। मासी तुंहिंजी ॻाल्हि जे हिकु हिकु अखर मूंखे वढियो आहे। वो कीअं थी चवीं त मां तुंहिंजी ॻाल्हि ते ध्यानु कोन ॾिनो आहे। ए मुंहिंजी थी तूं मुंहिंजी ॻाल्हि चङी तरह त सुण न। अंदर जा वॾ बि करे सुकी सघंदा आहिनि मासी। मूं ते महिरबानी कर वॾेल खे वरी वॾ न ॾे। ए सॉरी ए मूंखे त सम्झ में की नथो अचे तुंहिंजे दिमाग़ में अलाए कहिड़ो भूसो भरियल आहे। ए एॾो सारो सम्झाया मुंहिंजो त मथे खाली थी वियो आहे पोइ बि तोखे सम्झ में की नथो अचे। मूंखे भूरल ॾे वञण ॾे मासी। हे हथ थी ॿधाई मूंखे भूरल ॾे वञण ॾे मासी। ए सॉरी इन भूरल जो नालो मुंहिंजे अॻियां न खणंदी कर त घुटो ॾेई साह न कढी छॾी। ए अॼु खां पोइ ॾिसां तूं इन भूरे सोरे जो नालो कीअं थी मुंहिंजे अॻियां खणी। मासी ओ काका पटेल पटेलन जो कम आहे ॿिनि माण्हुनि खे विढ़ाइण सो तो त अॼु ताईं कंहिंखे विढ़ायो ई कोन्हे। माटी जुड़िया ए की तो कहें तिना केड़ी खबर मिना सजी खबर है। काका पटेल सची त चवई तो जे ॿ माण्हू पाण में विढ़ियल हूंदा तुंहिंजूं ॻाल्हियूं ध्यान सां ॿुधंदा जे न त तुंहिंजी केरु ॿुधे ई कोन थो ईअं ठली पियो चवी त मिना खबर है। माटी जुड़िया ए पटेली में से किनी थिए तॾहिं त तोखे मूं पहिरें धक में चयो याद अथई न मूं तोखे चयो तूं पटेल जो त पुट ई कोन्हे। माटी है ये बात ना छद मिना ए सुनाए ता जो बिया किथे तो थे। काका इहा ॻाल्हि तोखे कोन ॿुधाईंदुसि तोखे ॿुधायां त मना पंहिंजो कमु ठहियल फिटायां मुंहिंजी शादी फिटाए चट करी। ए माटी को तो झोरा ता जो बिया मिना सुनाए तो सही त मिना भी खबर पए तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ओए। ना काका पटेल ना तो ते केड़ो भरवसो मूं मिस्किन जो मस मस वञी कमु ठहियो आहे। माटी जुड़िया पटेल री सलाह सवा ता जो बिया इते किनी थिए ओए। ए मां जी बात ध्यान में रखे छड़े ए हूं हलां दो तिना केड़ी खबर मिना सजी खबर है ओए। ए हाओ जो शादी तो करे ए हाओ काका हाओ यो ठगियो बिन सां कंदे। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।